अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जॾहिं बीबी सुगरा अलैहिस्सलाम खे मदीने में अकेलो छॾे करबला जी तरफ़ मके जी तरफ़ रवाना थिया ऐं उन विछोड़े उन जुदाई उन तसवर खे साईं सैयद रीझल शाह सिटरुनि में बयानु फ़रमायो, सिटरुनि में लिखियो आहे। मुर्शिदनि करीमनि उन्हनि सिटरुनि खे असांजे साईं हिन अंदाज़ में बयानु कयो आहे। अचो त ॿुधो। रूब सारियों वतन खे अलाए छो अबाणन, ओ अलाए छो वेड़ी चन न पारियो सुख न खे आया की न रूब सारियों वतन खे हुजे हाँ जे किस्मत वल रसावनो, हुजे हाँ जे किस्मत वल रसावनो, वल वञो थर थूर घर झूपड़ा बारण जनी बूह उठा मीह मलीरते टहकीन कतटू रात मुझे रूह सुते सांगी सारिया अल्लाह ओठी आनी जोनिया पानी मस मुझे हथ में कागज के आनी लुड़कन लिखण दीन किरियो पवन कलम ते मुझे हाँ जे किस्मत वल रसावनो ओ पलो ओ गानो पलो दिया गाना अदन खे पलो बधा गाना अदन खे अलाए छो अबाणन, ओ अलाए छो वेड़ी चन न पारियो सुख न खे आया की न विसारियो वतन खे ॾई मन में मातम सॼो से हलो ओ तहां पो ॾिनो कारो रंग लटन खे पो ॾिनो कारो रंग लटन खे अलाए छो अबाणन, ओ अलाए छो वेड़ी चन न पारियो सुख न खे आया की न विसारियो वतन खे आया की न विसारियो वतन खे बीमारीअ में बीमारी